अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फ़ज़्लुल्लाहि अलैक अज़ीमा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु इन महफिल में असांजी हाज़री पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए, ईमान सां रहाए, वरी छले ईमान सां लॾाए, दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं छले पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे मुक़द्दस कलाम मंझा जेकी लफ्ज़ हिन नाचीज़ फ़कीर तिलावत कया हैं, इन्हनि मुबारक लफ्ज़न जे अंदर बारी तबारक व तआला जल्ल जलालहु जल्ल शानुहु सोने हबीब मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म जो ज़िक्र फरमायो। वअल्लमक मा लम तकुन तअलम, ऐं सेखारियाई तोखे ए महबूब जो कुछ तू न जाणंदो हुए, ऐं तुझे मथा अल्लाह जो तमाम वडो फज़ल आहे। ए मुझा महबूब अल्लाह तो फरमाए, ए मुझा सोना नबी जेको कुछ तू न जाणंदो हुए, जेको इल्म तो वट न हुयो, वो तोखे मां अल्लाह पाण सेखारी। वो इल्म मूं रब तोखे पाण सेखारी। छो त मां अल्लाह जो तुझे मथा वडो फज़ल आहे। प्यारा दोस्तों, दुनिया जो दस्तूर आहे त मुर्शिद जेतिरो कामिल हूंदो, मुरीद में ओतिरियूं सलाहियतूं पैदा थींदियूं। उस्ताद जेतिरो काबिल हूंदो, शागिर्द में ओतिरियूं सलाहियतूं, इल्मी काबिलियतूं उजागर थींदियूं। मुदर्रिस, मुअल्लिम, मुरब्बी, तरबियत करण वारो जेतिरो सुजान हूंदो, ओतिरो पंहिंजे उन तालिब में, उन शागिर्द में ओतिरियूं खूबियूं ऐं ख़सलतूं पैदा कंदो। पर असां ॾिसूं था त दुनिया जे अंदर
जेकी बि आलिम आहिनि, जेकी बि अकाबिर आहिनि, उन्हनि जो इल्म महदूद आहे, उन्हनि जो इल्म महदूद आहे। मसलन हिकिड़ो सुठो डॉक्टर आहे, स्पेशलिस्ट आहे, पर उहो ENT जो आहे, अखि गलो कन ENT जो, तो उन्हें के वरी दिल जी मालूमात ना हूंदी। हिकिड़ो दिल जो स्पेशलिस्ट आहे तो उनखे फिफड़नि जी ख़बर न हूंदी। हिकिड़ो फिफड़नि जो या जिगर जो स्पेशलिस्ट आहे तो उन्हें के वरी दिमाग जी न्यूरो जी ख़बर न हूंदी। इन तरह सां हिकिड़ो डॉक्टर आहे, हलो साईं डॉक्टरी जे फन में अखि जो कन जो बि खणी कोर्स करे आयो हुजे, पर उहो साॻियो डॉक्टर वरी जेको डॉक्टरी में हर उज़वे जे फन जी महारत हासिल करे आयो आहे, पर मुमकिन आहे त उनखे ज्योमेट्री न ईंदी हुजे, वो फिजिक्स जो माहिर न हुजे, वो बायोलॉजी न ॼाणंदो हुजे, वो इल्म नफ्सियात न ॼाणंदो हुजे, वो